औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जेके मौजूदा हालात कुछ ॾींहं पहिरियां तमामु दोस्तनि खे जेको आहे सो उनजो इल्मु बि हूंदो ऐं मुंहिंजी जेका गिरफ़्तारी थी ऐं मूंखे इबरत जो निशानो बनायो वियो। उनजा कुझु हक़ाइक़ ऐं बिरादरी ऐं कपरी एसोसिएशन जे दोस्तनि खे ऐं ॿिया जेके बि सोशल मीडिया जा जेके दोस्त आहिनि उन्हनि सां शेयर करणु ज़रूरी सम्झंदुसि। जेल जो जेको सो हिकिड़ो तजुर्बो गुज़रियो उन बाबति हीअ वीडियो आउं मखसूस करे रहियो आहियां ऐं के अहिड़ा इंसान जेको सफ़ेद पोश जेका लिबास पाए असांजे विच में जेके हली रहिया आहिनि कुझु हक़ाइक़ उन मुताबिक़ जेको सो अव्हां जे अॻियां रखंदुसि। दोस्तो अलाए छो मूंखे निशानो बनायो वियो। 4-5 मोबाइलनि में 50-40-50 जी जेका नफ़री मुंहिंजे घर ते रेट लॻाए मुंहिंजे नंगनि ते तशद्दुद जो निशानो उन्हनि खे बनायो वियो। मूंखे जेको आहे सो ऐं मुंहिंजे भाइरनि खे जेको आहे सो तशद्दुद जो निशानो बनायो वियो ऐं 1-1.5 पंध जेको आहे सो मूंखे घसीटे मोबाइल में जेको आहे सो हयो वियो। तंहिंजे बावजूदि 9 किलोमीटर लॻभॻि असांजे ॻोठ खां जुॾो थाणे ताईं मोबाइल में जेको आहे सो मूंखे तशद्दुद जो निशानो बनाए दे थाणे ताईं पहुचायो वियो। मुंहिंजे नक मजां ऐं मुंहिंजे जिस्म जे ॿियनि हिसनि मां जेको सो खून जारी हो। तंहिंजे बावजूदि थाणे मंझि मीर नईम ऐं वकील महबूब कपरी बी जेको आहे सो DSP खां मुंहिंजे भाउनि खे छिॾो करे सिर्फ़ु मूंखे जेको आहे सो निशानो बनायो वियो ऐं नेटनि खां जेको आहे सो ऐं मारकुट कराई वई। मुंहिंजे जिस्म जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेको आहे सो नेट वहाया विया। इहो अलाए छो या इन करे ऐं अमन जो सफ़ीर सां मूं त जेको आहे सो ठाहे कराइण जूं काफ़ी कोशिशूं कयूं ऐं उन कोशिश में रुधल हुअसि ऐं जेको जहिड़ो थियो उन वॼा क़ीमती जाननि खे जेको तहफ़ुज़ ॾेई ऐं कंहिंखे मथे में का रोंड बि कोन आई, कंहिंजो मथो बि कोन फाटो। इहे मुंहिंजी काविशनि जो जेको आहे सो अला सिलो ॾिनो जो हिकु अहिड़े अलमीअ खां जेको आहे सो असांखे बचायो वियो। शायदि उनजो मूंखे सिलो ॾिनो वियो ऐं तंहिंखां बाद में मुसलसल 3 ॾींहं जेको आहे सो असांजी मुलाक़ात बंदि रखी वई। छा आउं दहशतगर्द हुअसि या जेको सो राह जो एजेंट हुअसि या गैर मुल्की को साज़िश अनासर हुअसि, जासूस हुअसि, अलाह खे इल्मु आहे। या इन करे जेको आहे सो कपरी एसोसिएशन जो जेको आहे सो मरकज़ी उहिदेदार हुअसि, इन जे करे निशानो बनायो वियो। दोस्तो उन खां पोइ जेको आहे सो मूंखे जेल घुमाइणो वियो। जेल मंझि जेको आहे सो तशद्दुद सां जेको आहे सो असांजी स्वागत कई वई। मुख़्तलिफ़ जायुनि ते जेको आहे सो असांखे जेल में तशद्दुद जो निशानो बनायो वियो, मारकुट कई वई ऐं महबूब कपरी जो हवालो ॾिनो वियो ते बार बार। ऐं तंहिंजे बावजूदि उनखां पोइ जेको आहे सो वरी असांखे खोलियुनि में बंदि कयो वियो, बैरिकनि में न खोलियुनि में बंदि कयो वियो ऐं उते जेको आहे सो इंतिहाई जेका आहे सा हिकु अहिड़ो माहौल ऐं जेको अज़ियत जेका हुई उहा नाक़ाबिले बर्दाश्त हुई।
पर अलाह जी हिम्मत ऐं जेका अलाह असांखे उन सच ऐं अमन जी जेका कुवत अता फरमाई ऐं उन सां जेको आहे सो असीं उन मराइल मां पार गुज़रियासीं, जिते 2 लीटर पाणी जेको आहे सो सिर्फ़ु हाजत जे लाइ काकूस वग़ैरह जे लाइ ॾिनो वेंदो हो ऐं 5 लीटर पाणी 24 कलाकनि में सिर्फ़ु पीअण जे लाइ ॾिनो वेंदो हो। ऐं राति जे टाइम ते पखो बंदि करे ऐं बल्ब बंदि कया वेंदा हुआ ऐं हवा जो को बि गुज़र कोन हो ऐं चौतरफ़ दीवार जेका हुई उहा जेका त उन खोलियुनि में हुई ऐं उनजी छित जेका त खुलियल हूंदी हुई ऐं पखो हिकिड़ो लॻल हूंदो हो। पर अलाह जी उन हिम्मत ऐं कुवत सां जेको सो इहो सभु बर्दाश्त कयो वियो ऐं मुख़्तलिफ़ औकातनि जेको सो महबूब जो हवालो ॾिनो वेंदो हो त जेको आहे सो उन सां जंग अव्हांखे जेका सा ॾुखी पवंदी। पर आउं इहो ॿुधाइणु चाहियां थो त जेको आहे सो आउं त हीअ 25 ॾींहं त ठहियो, पर जेको सो 25 साल जेको सो भॻण जे लाइ तयारु आहियां। हक़ ऐं सच जो जेको अमन जो जेको अज़म खयों आहे उनखे निभाइण जे लाइ तयारु आहियां। वाक़ई जेको आहे सो पाण जा जेके पोयां पैगम्बर हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ॿिया जेके पैगम्बर आया उन्हनि हक़ ऐं बातिल जी जेका जंग में अज़ियतूं बर्दाश्त कयूं उहे बि पंहिंजे अखियुनि जे अॻियां आहिनि। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नबूअत जो ऐलान कयो त उनजे जेके फॉलोअर्स हुआ उन्हनि ते जेको आहे सो तशद्दुद बनायो वियो ऐं उन्हनि खे इबरत जो निशानो बनायो वियो ऐं उन्हनि ते जेको आहे सो मुख़्तलिफ़ अज़ियतूं ॾिनियूं वयूं। वाक़ई उहो हक़ ऐं बातिल जेको आहे सो ॾींहुं क़यामत ताईं हलंदो रहंदो ऐं हिन वक़्तु बि जेको आहे सो हक़ ऐं बातिल जेको आहे सो असांजे साम्हूं साम्हूं आहे। दोस्तो, इहे किरदार जेके आहिनि हमेशह जेके आहिनि सचाई ऐं अमन जे अॻियां अॻियां ईंदा रहनि था। दोस्तो, तंहिंखां बाद जेको आहे सो वरी DPP खां मिली जेको आहे सो मुंहिंजो जेको आहे सो केस उनखे जेको आहे सो दहशतगर्दी कोर्ट ETC में जेको सो उमाणियो वियो ऐं उहे सेक्शन लॻाए जेको आहे सो असांखे दहशतगर्द करार ॾियण जी कोशिशि कई वई ऐं मुंहिंजो हिन वक़्तु जेको केस आहे हिकिड़ो सेशन सिविल कोर्ट में ऐं उन तंहिंखां बाद में जेको आहे सो ETC दहशतगर्दी कोर्ट में जेको आहे सो हली रहियो आहे। दोस्तो, अलाह जी मदद जेका आहे सा पाण सां गॾु आहे ऐं जेको आहे सो आउं निभाइण वारो आहियां। मूं जेको सो अमन जो जेको प्रचार खयो आहे उनखे हमेशह जारी ऐं सारी रखंदुसि ऐं कुझु कपरी एसोसिएशन जा जेके दोस्त जेके जिन मज़मती ऐं हिन अमल में जेको आहे सो मूंसां यकजहती जो इज़हार कयो, जेके दोस्त ॿार सोशल मीडिया जा ऐं तंहिंखां बाद ॿिया जेके दोस्त हुआ जिन यकजहती जो इज़हार कयो उन्हनि सभिनी जो शुक्रियो अदा कंदुसि ऐं उन्हनि दोस्तनि खां जेको सो ज़रूरु शिकवा बि कंदुसि जेके कपरी एसोसिएशन में शामिलु आहिनि त उन्हनि जेको आहे सो ॿियो त कुझु कोन थी करे सघिया, घटि में घटि जेको आहे सो हिकिड़ो मज़मती जेको आहे सो पोस्ट जेकॾहिं हलाइनि हा तॾहिं बि जेको आहे सो हिकिड़ो अहसासु जेको आहे सो इंसानियत जो ऐं लाॻापे जो जेको थिए थो उनमें जेका आहे सा भरपूर मदद मिले हा। दोस्तो, मूंखे अहिड़ी कपरी एसोसिएशन कोन थी घुरिजे जेका मफ़ादनि जे बुनियाद ते जोड़ी वञे। वॾो जेको आहे सो उठबो हूंदो आहे, पर जेकॾहिं उनजे बराबरि जेका आहे सा नंढड़ो हिकिड़ो मोर जेको आहे सो उनजे खंभ खे जेको आहे सो अलाह जेको आहे सो क़ुर शरीफ़ में जॻह ॾिनी आहे। वतो इज़्ज़ो मंतशा वतो ज़िलो मंतशा, इज़त ऐं ज़िलत ॾियण वारो अलाह आहे। मूंखे उहा कपरी एसोसिएशन खपे थी जेको बिल्कुलु ग़ुलामी खां पाक हुजे ऐं बराबरी जे बुनियाद ते हुजे। दोस्तो, को वॾो आहे इन जो इहो मक़सदु कोन्हे जो असीं उनजी ग़ुलामी करियूं या उनखे साईं करियूं। ऐं कपरी एसोसिएशन जे दोस्तनि खे चवणु चाहियां थो उहो सभु ख़तमु थी चुको आहे ऐं अहिड़ी कपरी एसोसिएशन जेकॾहिं अव्हांखे खपे थी त आउं उनजो हिसो कॾहिं बि कोन थींदुसि ऐं जेके दोस्त जेके सुलझियलु उहे सम्झण जी कोशिशि कनि ऐं पाण खे बदिलाइण जी कोशिशि कनि। असां में जेका ग्रुप बंदी हली रही आहे कपरी एसोसिएशन में, महिरबानी करे जेको सो उनजो सामनो कनि ऐं जेको हिकु बा किरदार जेका सा शख़्सियत बणिजी हिन कपरी एसोसिएशन खे अॻिते वधाइण में ऐं हिनखे सगारी बनाइण में जेको आहे सो साथ ॾियनि। दोस्तो, इहा ई जेका आहे सा मुंहिंजी
हीअ वीडियो आहे जेका तव्हां जे लाइ हिकिड़ो नंढिड़ो मैसेज मूं ॾिनो आहे भाउ सम्झी अव्हांखे, ऐं पंहिंजा कुझु उहे अज़ियतनाक जेके लम्हा ऐं जेके ॾींहं गुज़रिया उहे जेको सो अव्हां सां शेयर कया मूं। ऐं दोस्तो उमेद आहे त अव्हां जी दुआ जो आऊं तलबगार रहंदोसां। महिरबानी करियो जेको आहे सो कुझु सम्झण जी कोशिशि करियो। अस्सलाम वालेकुम।